कराची में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त सिंध में मकानी चूंड दौरान सिक्योरिटी लाइ रेंजर्स ऐं फ़ौज खे मुक़ररु करण जो फ़ैसिलो कयो वियो। सिंध जे इलेक्शन कमीशन बल्दियाती चूंड में फ़ौज ऐं रेंजर्स जी मुक़ररी लाइ सेक्रेटरी इलेक्शन कमीशन खे ख़त लिखी छॾियो। ख़त में चयो वियो त पोलिंग वारे ॾींहुं तशदुद ऐं झेड़े जो ख़तरो आहे। सूबे जे कमिश्नर पोलिंग स्टेशन ते रेंजर्स एहलकारनि जी मुक़ररी जी दरख़्वास्त कई वई आहे। ख़त में वधीक चयो वियो आहे त DRO उम्मीदवार बि रेंजर्स जी मुक़ररी लाइ दरख़्वास्त ॾिनी आहे। पुरअमन चूंड लाइ रेंजर्स ऐं फ़ौज जे जवान जी मुक़ररी ज़रूरी आहे। ॿिए तरफ़ सिंध जे घरू खाते बि शिफ़ाफ़ ऐं पुरअमन चूंडूं कराइण लाइ घरू वज़ारत खे ख़त मोकिले छॾियो। ख़त में चयो वियो त मकानी चूंड जे पहिरें मरहले में 10,000 रेंजर्स एहलकारनि खे मुक़ररु कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।